इतने मां अहम खबर शेयर कर रहे हैं। वफाकी वज़ीर अवैस लगारी जो चवण है IPPs बाबत आवाम के जल्द खुशखबरी बुधाईंदासीं। टास्क फोर्स बिजली के शोबे जो जायज़ो मुकम्मल करे वरतो है। असां IPPs सां मुआहदनि ते हिक तरफ़ो हिक कदम न खणंदासीं। तवानाई वारे वज़ीर वधीक चयो त IPPs के एतमाद में वठी समूरो कम कयो पियो वञे। ईंदड़ कुछ हफ़्तनि में IPPs सां अगभराई साम्हूं ईंदी। लेस्को तरफ़ां कयल ओवर बिलिंग की मद में वाहिपेदारनि खे 80 अरब रुपया वापस कराया। अहम खबर है असां शेयर कर रहे हैं। वफाकी वज़ीर अवैस लगारी जो चवण है IPPs बाबत आवाम के जल्द खुशखबरी बुधाईंदासीं। वफाकी वज़ीर अवैस लगारी टास्क फोर्स बिजली के शोबे जो जायज़ो मुकम्मल करे वरतो है। असां IPPs सां मुआहदनि ते हिक तरफ़ो हिक कदम न खणंदासीं। IPPs के एतमाद में वठी समूरो कम कयो पियो वञे। ईंदड़ कुछ हफ़्तनि में IPPs सां अगभराई साम्हूं ईंदी।